टाइम ॾिठी थी घणी थी आहे हाँ यार सफ़ा हिकु थिए थो कलाक पियो हलो पाण बि खाई चूं क़ुरान मोला वधाईंदो अलाह सां पाण बि पेट भरे चूं बचण खां ॿ थियूं बिल्कुलु सदाम खान ॾे हलूं था बाबा सर वो डेली हलदा हूं उतो न खाईंदा बाक़ी तोखे एमएन एमपी ॾींदा आहिनि छा अरे होड़ी दिस छा आहे रिढे बकरी आहे अरे हमरा अंदर अरे मारो कर भेड़ा पानी कर सिद्धो कर पानी कर छोरा हाउ केरा काथो जो आ अदामा ठुला जो ठुला जो अदामा ठुला जो मथे सौ दे भला ॿिया बि आहिनि तूं हितां अदा सॼो गोट लुड़ियो बरसात में अबो सैलाबी पानी में सॼो गोट मरियो माण्हू मरी विया मींहं मरी वियूं अबो असांजा घर ठही विया बस यार अल्लाह रहम कंदो बस बाबू बस को बि न आयो त असांजी सार लड़ न असांजे टुल जेको वॾेरो आयो न एमपी न एमएलए न मुख्तियार कार न पुलिस न फौज असां बुखल ते मरी वियासीं था महीनो थियो असां उते फाथा पियासीं रे भाऊ सही तो चई सच तो चई कहिड़ी फाथो पए तोखे ख़बर न हुई त मीरपुर में लंगर हले थो पियो अदा बाक़ी कंहिं माण्हू चयो त मीरपुर बुरड़े में वञ सरदार सदाम हुसैन उते राशन बि विराए थो ऐं मानी बि ॿिनि टाइमनि जी ॾिए थो अदा मूंखे बुख त पायो मां पाणी खे न ॾिठो ईअं ई लही पियुमि गोता खाई मां हिते पुॻो आहे अलाह तव्हांखे वधाई थो मूंखे ॿुधायो मीरपुर बुरड़ो कहिड़ी तरफ़ आहे असां रोज़ उते वेंदा आहियूं खाईंदा बि आहियूं खणी बि ईंदा आहियूं बचड़नि खां ॿ थेलियूं अलाह वधाई थो सरदार साहब खे मौला हयाती ॾे ठुल में केरु कंहिंजो कोन्हे ठुल में न एमपी आहे न एमएलए आहे न का गवर्नमेंट आहे न को पीपल्स पार्टी वारो आहे ठुल में ठुल सॼो तबाह थी वियो बसि अलाह वधाई थो सरदार साहब खे जेको राशन बि ॾिए थो मानी बि ॾिए थो ग़रीबनि जी मदद करे थो मूंखे खणी हलो था डॉक्टर टेंशन न कर मीरपुर बुरड़े में आयो अल्लाह खैर कंदो बाबा खा बि सही शाम जो पंहिंजो 2-3 पनीर ॾिसे तो असांखे टोल साड़ा असांजो गोठ लुड़ियो वेली सरदार साहब खे चयो असांजो गोठ हले उते असांजा सभु माण्हू मरी विया बुखल ते सभिनि जी हेल्प करे थो ओॾे बि मानी तुंहिंजी हालत ॾींदो ओॾे बि ठगी मोकिलींदो अलाह वधाई थो बिल्कुलु